कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अज शुभ डी मंगलवार जो श्री हनुमान महाराज जो अज दिनांक 23 नवंबर 2021 अज को असा ताके याद कराए जो सभिन को वडो अनमोल उपहार श्रीमद भगवद गीता सिंधी में ताके बुधाईंदासीं। ठीक है, बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। जेकी असली गीता है साध संगत जी 700 श्लोक असांजी छत्तीसगढ़ सिंधी साधु समाज उनमें असांजा संत जेके पिछले कई सालन को सेवा करे रहे हैं, भागवत रामायण गीता भगवान श्री चंद्र महाराज जी वाणी जी असांजा संत साईं मुरलीधर उदासी जेके असांजा मामा जी भी है, यानी मामा जी जा मामा मामा मुरलीधर जी उदासी हे उन्हनि जो चित्र तव। अज असां इन्हनि सां मिली आयासीं, भगवत गीता वठी आयासीं। ये देवनागरी अखरन में यानी हिंदी अक्षरन में और सिंधी बोलियन में, अखर हिंदी भाषा सिंधी। ठीक है, तो यह भगवत गीता असां 2 कापियूं उन्हनि वटों हाली खणी आया आहियूं, तो हिकिड़ी ते असां रखी आहे, तहां बढ़िया प्रेम सां श्रवण कयो। ॿियो कंहिंखे पढ़णी हुजे त हिकिड़ी एक्स्ट्रा पई आहे, उहा पढ़ी वठिजो घर में, असां खां वठी वञिजो, हा न, पढ़ी वरी ॿियो कोई पढ़े। ऐं कंहिंखे खपे त पोइ वरी घुराईंदासीं, चवंदासीं छपायो अञा वधीक, हा न। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री विघ्नेश्वराय नमः, ओम श्री सरस्वती देव्यै नमः, श्री सतगुरुदेवाय नमः, श्री राधा कृष्णाभ्या नमः, भक्त अर्जुन महाराज सर्व संत भक्त नमः, श्रीमद भगवद गीता नमो नमः। मुसागर चवायो सर्वधर्मान परित्यज्य परित्यज्य मामेकं शरणं व्रज, मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मोक्षयिष्यामि मा शुचः। हरि हरि ओम। हरि हरि ओम। हरि हरि ओम। हरि हरि ओम। हाँ, एक चित्त सां ध्यान सां वेही श्रवण कयो, वधीक देर भी न ॿुधाईंदासीं तव्हांखे, थोड़ी सी देर, हाँ ना। आवाज थोड़ा ठीक करो, बढ़ाना पड़ेगा आवाज, पहले जैसा मजा नहीं आ रहा है। जैसे पहले आवाज आती रही ना शर्मा जी, पहले जबरदस्त आवाज आती रही, बढ़िया कर्ण प्रिय मधुर मीठी आवाज, अभी थोड़ा गुंजन हो रहा है। हरे कृष्ण हरि ओम। हे हरि जय श्री कृष्ण। ओम राधे श्याम, ओम सीताराम। हे हरि हरे गोविंद हरे नारायण। ध्यान ॾेई श्रवण कयो भाई, ऐं सभिनि खां ज़रूरी ॻाल्हि ॿुधी वठो। काई ॻाल्हि सम्झ में न अचेव त ज़रूर पुछजो, शर्म न कजो। ॿी ॻाल्हि जंहिंखे भगवत गीता सां प्रेम आहे, गीता जी महिमा भगवान गीता में ई चई अथव, 18 अध्याय में पढ़ी ॾिसो त जेके गीता पढ़ंदा ॿुधंदा चवंदा ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जहिड़ो प्यारो भक्त मुंहिंजो कोई कोन्हे, न थियो हो, न आहे, न थींदो, न थियण संभव। एॾा भगवान खे उहे भक्त वणंदा आहिनि जेके गीता जे भक्तीअ में हलंदा आहिनि। गीता हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ अथव जंहिंमें सरगुण भक्ति भी आहे, निर्गुण भक्ति भी भगवान ॿुधाई आहे। कोई खंडन मंडन कोन्हे। भगवान चवनि था ॿई मार्ग मुंहिंजा आहिनि, ॿई रूप मुंहिंजा आहिनि। गीता हिकिड़ो अहिड़ो ग्रंथ अथव
जंहिंमें खुद भगवान पंहिंजी जानकारी पाण ॾिनी आहे। ॿियनि में संतन महात्माउनि ॿुधायो आहे न भगवान हीअं आहिनि, भगवान हीअं आहिनि, हा न भाई। लेकिन गीता अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंमें श्री भगवान पाण था ॿुधाइनि, ऐं उन्हनि खे पतो हो कलयुग में केॾा माण्हू अज्ञानी थींदा, केॾा नाटक हलंदा, केॾा कपट हलंदा, कई नकली बनावटी संत बणजी वेंदा, ग़लति प्रचार कंदा। इन करे भगवान बिल्कुलु कलयुग अचण खां पहिरियों ई गीता में साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो, मतां भटको मतां भरमो, भगवान मां ई आहियां। भगवान चवनि था गीता में, अर्जुन हीअ गीता पहिरियों मां सूरज खे ॿुधाई, सूर्य भगवान खे। ये गीता मैंने सूर्य से कही थी। अरे सूरज भगवान के, हा, विच में लुप्त थी वई, गायब थी वई। चओ हरे राम। ये असां बचपन में 25-30 साल पहिरियों भजन जेके ॿुधंदा हुआसीं बाबा जन जा, उहे कई भजन हिन महिल गायब, ॿुधाई कोन। वरी असां कढंदासीं, ॻाईंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं इहे पुराणा भजन अथव, ओल्ड इज गोल्ड। त गीता इन करे वरी भगवान कलयुग जे अचण खां पहिरियों ई छो प्रकट कई, इन करे त कलयुग में कई पाखंड हलंदा, कई नकली संत बणजी वेंदा, पाण खे महात्मा सॾाईंदा, कई ग़लति रस्ता ॾेखारण वारा बि हूंदा, कई धर्म भ्रष्ट करण वारा बि हूंदा, कई हिंदुनि खे भड़काए था छॾनि, ॿिए धर्म में था आणनि। इन करे गीता में भगवान डंके जे चोट ते बिल्कुलु पंहिंजो पाण ख़ुदि ई ॿुधाया त मां ई भगवान आहियां, मां ई परमात्मा आहियां, निरंकार बि मां आहियां, साकार बि मां आहियां। तव्हांखे जेको रूप जहिड़ो मार्ग वणे। हरे राम। त जंहिंखे गीता ॿुधणी आहे प्रेम सां श्रद्धा सां, उहे 6 बजे पहुची वञिजो भाई। भले तव्हां चओ त असां 6:30 बंदि करे छॾियूं, कोई दिक़त न आहे। कलाक नथा वेही सघो, जेके माण्हू 6:45 था अचनि, 6:30 ॿुधायो, असां अधु घंटो था कयूं। एकादशी 2 कलाक थी वई, हा न भाई। तीअं चओ त शाम जो सत्संग 6 खां 6:30 कयूं, या 6:30 खां 7 कयूं, जीअं तव्हां चओ। लेकिन गीता सां प्रेम अथव, सत्संग सां पंहिंजे जीवन जो उद्धार चाहियो था त घणे बजे पहुचंदव? 6 बजे। असांजो कमु वेनती करणु आहे। अचो हाणे प्रेम सां श्रवण कयो। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवत गीता जी महिमा। सभिनि खां पहिरियों महिमा ॿुधण सां असांजो दिलि जुड़ंदो आहे। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान की प्रार्थना त प्रभु तव्हांजा वचन, तव्हांजी महिमा हृदय में वसे। असांजो जीवन तव्हांजे वचननि जे अनुकूल ठहे। साई भगत जो तुद भावे। भक्ति वाई जेकी भगवान खे वणे, वाई त भक्ति आहे। त उहा भक्ति जो, उहो प्रेम जो जेको तव्हांखे पसंदि अचे। महिमा में चवनि था त हक़ीक़त में श्री भगवत गीता जो महात्म वाणीअ खां वर्णन करण जी कंहिंजी बि सघन आहे। छो त हिकु तमामु ॻुझे भेद वारो उपनिषद आहे। हिन में सभिनी वेदनि जो सार समायल आहे। भगवान जा गुण प्रभाव, भगवान जी राज जी वाखाण जंहिं रीत श्रीमद भगवत गीता में कई वई आहे, तहिड़ी ॿियनि ग्रंथनि में मिलणु मुश्किल आहे। सरल भी, नंढो भी, ऐं बिल्कुलु महान भी। भगवत गीता जहिड़ो नंढो ग्रंथ, केवल 700 श्लोक। चओ हरे राम। भगवान जे गुण प्रभाव ऐं राज जी ॻाल्हियूं हिन में आहिनि। श्री भगवान वेदव्यास महाराज महाभारत अंदर श्री गीता महात्म में खुद लिखियो आहे। भगवान वेदव्यास छा लिखियो आहे त श्री गीता के चङे नमूने पढ़ी अर्थ ऐं भाव के हृदय में धारण करण खपे। ऐं ॿियनि कंहिं शास्त्रनि सां छा मतिलबु आहे,
छो त हीअ पाण पद्मनाभ भगवान श्री कृष्ण जे मुखार विंद सां चयल आहे। गीता सुगीता कर्तव्या कि मन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनिसृता। गीता खुद भगवान कृष्ण चया। श्रीमद भगवद गीता हर के इंसान लाया है, चाहे हो कहीं भी वर्ण जो जात जो हुजे, पर उन जी भगवान में भक्ति बस हुजण खपे। स्त्री हुजे पुरुष हुजे कोई भी हुजे। छो त भगवान पंहिंजे भक्तन में इन जो प्रचार करण जी आज्ञा ॾिनी आहे। इहो भी चयो आहे त खत्री वैश्य शूद्र ऐं पाप जूणी भी मुंहिंजी शरण अचण करे परम गति के प्राप्त थींदा। यानी पापी हुजे नीच हुजे कोई भी हुजे, भगवान जी शरण वठे, गीता जो अमृत पिए, बेड़ो पार। इन ते विचार करण खपे। चओ हरे राम। विचार करण सां जान पवंदी त भगवान जी प्राप्ति जो सब कंहिंखे अधिकार आहे। हर प्राणी भगवान के पाए तो सघे, पर मथी ॻाल्हि जो मरम न समझण करे घणा माण्हू जिन श्रीमद भगवत गीता के रुगो नाले लाइ ॿुधो आहे, से चवंदा आहिनि त श्री गीता रुगो सन्यासिन जे लाइ आहे। अहिड़ा माण्हू पंहिंजे ॿारनि खे बि ईअं डप करे गीता न पढ़ाईंदा आहिनि। गीता जे ज्ञान के प्राप्त करे सन्यासी न बणजी वञनि। उन्हनि खे सोचणु खपे त भक्त अर्जुन महाराज मोह जे करे खत्री धर्म का मुंह मोड़े भिख्या जो अन्न वठी जीवन गुजारण लाइ तैयार थियल भक्त अर्जुन जे तमाम ॻुझे श्री गीता जे उपदेश सां सॼो जीवन पंहिंजे ग्रस्त में रही पंहिंजे फर्ज जो निर्वाह कयो, कर्म योग निभायो। तंहिं श्रीमद भगवत गीता जो उबतो फल कीअं थींदो भाई? चओ हरे कृष्ण। तंहिं करे भले जी इच्छा करण वारनि माण्हुनि जे लाइ इहो सही आहे त मोह खे त्यागे घणी श्रद्धा भक्तिअ सां पंहिंजे ॿारनि खे अर्थ ऐं भाव सूधे श्रीमद भगवत गीता जो पाठ कराइनि ऐं पाण बि इन जो पाठ ऐं चिंतन कंदे भगवान जी आज्ञा मूजिब जीवन ठाहिनि। छो त तमामु घणे शुभ कर्मनि जे पुञनि सां मिलण वारे मनुष्य शरीर खे प्राप्त करे पंहिंजे अमोलक वक़्त जो हिकु पल बि क्षण भंगुर भोगन के भोगण में विञाइण ठीक न आहे। श्रीमद भगवत गीता में भगवान पंहिंजी प्राप्ति लाइ ॿ रस्ता ॿुधाया आहिनि। चओ हरे राम। पहिरियों सांख्य योग यानी ज्ञान योग भी चइबो आहे, आत्म योग, ज्ञान योग। ॿियों कर्म योग। सब पदार्थ मृग तृष्णा जे जल वांगुर आहिनि। सपने वारी सृष्टि जीअं माया रूप हुअण करे सब गुण माया सां भरियल आहिनि। ईअं समझी पंहिंजो पाण खे, मन इंद्रियन के, शरीर सां थियण वारे सब कर्मनि में पंहिंजे करण जे अभिमान को छॾण ऐं सभिनि में समायल भगवान जे स्वरूप सां नित एक ही भाव रहंदे वासुदेव जे सिवाय कंहिंजे न हुअण जो भाव, इहो चइबो आहे सांख्य योग या ज्ञान योग साधन। चओ हरे राम। यानी असां जेको भी कर्म कयूं था उहो ई न सम्झूं कि मुंहिंजे करण सां थियो, मां न हुजां त न थिए। हा, मां कयो आहे, इहो अभिमान छॾणो आहे। अगर इन शरीर भी कयो आहे त शक्ति तो उन जी आहे न। भगवान पंहिंजी शक्ति यानी आत्मा जो सार खींचे वठनि त शरीर के कम जो न रहंदो आहे। हिकु ॾींहं में बदबू शुरू थी वेंदी आहे। हिकु ॾींहं में उहो ई शरीर न ॾिसंदो आहे, न ॿुधंदो आहे, न ॻाल्हाईंदो आहे, न हलंदो आहे, न चलंदो आहे। सिधी सही ॻाल्हि आहे। मतिलबु असां छा आहियूं? कुझु बि न आहियूं। जेकी भी शक्ति आहे, विशेषता आहे, उहा भगवान जी आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।
मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सब कुछ भगवान जो समझी सिद्धि असिद्धि में हिक जहिड़ो भाव रखंदे मोह ऐं फल जी इच्छा के त्यागे भगवान जी आज्ञा मूजिब भगवान के अर्पण करे श्रद्धा भक्ति सां मन वाणी शरीर सूदो हर तरह सां भगवान जी शरण वठी उन जे नाम गुण ऐं प्रभाव सूदे संदन स्वरूप जो लगातार सिमरन करण इहो कर्म योग आहे। चओ हरे कृष्ण। सब कुछ भगवान जो, मुझो कुछ न है। तन मन धन सब है तेरा, यो कर्म योग आहे। अभिमान न करण। व्यवहार में तो ठीक आहे, असां ईअं न तो दुकान छॾे छॾींदासीं, मकान छॾे छॾींदासीं। भीतर जेको अधिकार मोह ममता जो जेको असांजो भाव आहे उन जो त्याग करणो आहे। चओ हरे राम। मन सां त्याग करणो आहे, स्वरूप सां न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बिनी साधननि जो फल हिकु ई हुअण करे हक़ीक़त में बिनी खे हिकु ई मञियो वियो आहे, पर तरीक़ो जुदा थियण जे करे ॿई रस्ता अलॻि अलॻि ॿुधाया विया आहिनि। तंहिं करे हिकिड़ो माण्हू ॿिन्ही रस्तनि जे हिकु ई वक़्त में न हली सघंदो आहे। हिननि साधननि में कर्म योग जो साधन संन्यास आश्रम में न थी सघंदो, त छो त संन्यास आश्रम में कर्मनि खे त्यागण लाइ न चयो वियो आहे, पर ज्ञान योग जो साधन सभिनी आश्रमनि में थी सघंदो आहे। हिकिड़ो दुकानदार भी चाहे तो गीता जो ज्ञान हासिल तो करे सके, है न। डॉक्टर हुजे, वकील हुजे, गरीब हुजे, अमीर हुजे, कोई भी गीता जो ज्ञान हासिल करे। चौ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे ग्रस्त में रही करे जेके असां जहिड़ा माण्हू घर परिवार में रही करे हक़ ई न हुजे हाँ त भगवान ईअं छो चवना त कोई भी मुंहिंजे शरण अचे मुक्ति पाए, मूंखे पाए वठे। इन करे हर माण्हू के गीता जो अमृत पीअण खपे, हर इंसान के। अरे बचपन को ॿारनि खे गीता भले न समझ में अचे, अगर याद हूंदी वॾा थींदा तो भगवान पाण उन जे अंदर वो अर्थ प्रकट कंदा। ये थोड़ी आ कि 700 श्लोक आहिनि तो सब जा सब न समझ में ईंदा, ये तो ना है। कोई गाल समझ में न ईंदी तो कई गालियूं समझ में भी ईंदियूं। हिकु ई श्लोक बेड़ो पार करे छॾे। चओ हरे राम। जंहिंजे ॿुधण सां ई भगवान राजी थी वञनि। चओ हे हरे। उहा भगवत गीता आहे। असांजे मामा जन जेको लिखियो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधायां। उन्हनि जेको निवेदन कयो आहे ॾाढी महिनत सां, कई सालनि सां, पिछले लगभग 15 सालनि खां उहे सेवा करे रहिया आहिनि। सिंधी भाषा में रामायण, गीता, भागवत आदि ग्रंथ जेके आहिनि, कथाऊं, एकादशी महात्म सभु उन्हनि सेवा कई आहे। असां अरदास था कयूं भगवान खूब उन्हनि खे भक्ति प्रेम सब सुख दीर्घायु बख्शनि, सदा सदा उहे सेवा कंदा रहनि। उन्हनि लिखियो आहे वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत गुरुम। त श्रीमद भगवत गीता सभिनी शास्त्रनि जो सार आहे ऐं इहो ई मुक्तिअ जो साधन आहे। श्री गीता, गंगा, गायत्री ऐं गोविंद इन्हनि चैन खे जंहिं पंहिंजे हृदय में धारण कयो, करे वरितो, तंहिंखे वरी वरी जन्म वठी इन संसार में भटकणो न पवंदो। उनजी मुक्ति पक्का आहे। महाभारत संस्कृत जो हिकिड़ो महाकाव्य आहे। श्रीमद भगवत गीता जो ज्ञान उन मों ई समायल आहे जेका अॼु खां 5155 चओ हरे राम जॾहिं गीता छपजी हा न तॾहिं घणा थिया 5155 साल। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो गीता के घणो समय थियो आ भाई जी। 5155 साल पहिरियों महाभारत कुरुक्षेत्र युद्ध जे मैदान में श्री भगवान श्री कृष्ण पंहिंजे मुखारविंद सां मोह में फाथल पंहिंजे प्यारे भगत अर्जुन के उन जे मोह के दूर करण लाइ ॿुधाई हुई। यो ज्ञान मनुष्यन जे इतिहास जो सब खां महान सर्वश्रेष्ठ धार्मिक ऐं दार्शनिक वर्णन आहे। चौ हरे राम। हे जेकी गीता श्रवण करे रहा हो ही स्वरूप ॾियण में तव्हांजे हथनि ताईं पुॼाइण में अखिल भारतीय सिंधु संत समाज जे संतन महंत स्वामी माधवदास उदासी इंदौर मध्य प्रदेश, महंत स्वामी पुरुषोत्तम दास सतना, महंत स्वामी संतू राम जग्यासी जी सिवनी जिन पंहिंजो बेशकीमती वक़्तु ॾिनो जंहिंजे लाइ उन्हनि जो शुक्रगुजार आहियूं। श्रीमद भगवत गीता हिंदी भाषा हिंदी अखरन में ऐं सिंधी मिठी ॿोलीअ में टाइप करण महिल चङी तरह शोध करे जाचो वियो आहे, पर उन खां बि कोई कुछ ग़लतियूं रहिजी वयूं हुजनि त निमाणी वेनती सुधारे पढ़ंदा। अचो भाई हाणे भगवत गीता आरंभ थी थिए। ये तव्हां महिमा ॿुधी। चौ हरे कृष्ण। ओम श्री परमात्मने नमः। श्री मद भगवत गीता अध्याय पहिरियों। जॾहिं कौरव ऐं पांडव महाभारत जो युद्ध करण लाइ हलिया तॾहिं राजा धृतराष्ट्र चवण लॻो त मां बि युद्ध जो नज़ारो ॾिसण लाइ हलंदुसि। तॾहिं मुनि व्यासदेव चवण लॻो त हे राजा तोखे अखियूं किथे आहिनि? अखियुनि खां सवाइ तूं कीअं ॾिसंदे? महाभारत ॿुधी ॾिठी अथव न भाई, टीवीअ में त ॾिठी अथव हा न। धृतराष्ट्र केरु आहिनि? कौरवनि जा पिता राजा। पांडवनि ऐं कौरवनि में वॾी महान युद्ध थियण वारी। राजा चवनि था मां ॾिसण थो चाहियां। वेद व्यास महाराज भगवान जो अवतार आहिनि। उहे चवनि था कीअं ॾिसंदव? तॾहिं धृतराष्ट्र चवण लॻो त हे स्वामी ॾिसंदुसि त न पर ॿुधंदुसि त सही। तॾहिं मुनि वेद व्यास चवण लॻा त हे राजा तुंहिंजो रथ हलाइण वारो जेको संजय आहे सो मुंहिंजो प्यारो शिष्य आहे। जेका कुरुक्षेत्र में युद्ध थींदी सो ही संजय तोखे हिते ई वेठे ॿुधाईंदो। जॾहिं मुनि वेद व्यास जा ये वचन संजय ॿुधा तॾहिं मुनि वेद व्यास खे हथ जोड़े वेनती करे चवण लॻो त हे प्रभु महाभारत जो युद्ध त कुरुक्षेत्र में थींदी, मां त हिते हस्तिनापुर में रहंदुसि। तव्हां मूंखे आज्ञा कई आहे त राजा धृतराष्ट्र खे वेठे ॿुधाए त मां कीअं इहो कौतुक ॿुधाए सघंदुमि, छो जो युद्ध त ॾाढो परते थी थिए। संजय कीअं ॿुधाईंदो? चौ हरे राम। जॾहिं संजय इन रीति वेनती कई तॾहिं मुनि वेदव्यास महाराज ख़ुशि थी करे संजय भगत खे वरदान ॾेई चवण लॻा त हे संजय मुंहिंजी कृपा सां तोखे दिव्य दृष्टि मिलंदी। छा मिलंदी? अहिड़ी नज़र कि सभु इते ई तोखे ॾिसण में ईंदो। सम्झो था? हिते वेठे वेठे तव्हांखे नज़र अचे बांके बिहारी मंदिर में पर्दो हटाइनि था, राधा कृष्ण वेठा आहिनि, अरे हरिद्वार में गंगा मैया ॾिसो वहे थी, आरती हली रही आहे उते हिन महिल गंगा मैया जी, हा न? तो यह दिव्य दृष्टि थी ना भाई? न थी न? हरे राम। त मांजी कृपा सां तोखे दिव्य दृष्टि मिलंदी, तू इते ही वेठो ॾिसंदे। तॾहिं कृपा करे वेदव्यास भगवान भक्त संजय महाराज के दिव्य दृष्टि ॾिनी। बुद्धि रूपी
अखिन करे ज्ञान थियण लॻो। उते ई ॾिसण लॻा त कुरुक्षेत्र जे युद्ध जे मैदान में कौरवनि ऐं पांडवनि जी सेनाऊं आमूं साम्हूं अची बीठियूं आहिनि। पांडवनि जी सेना 7 खूणियूं ऐं कौरवनि जी सेना 11 खूणियूं। खूणियूं यानी सम्झो था अक्षौहिणी। चओ हरे राम। अक्षौहिणी ख़बर तो कंहिंखे चइबो आहे? पांडवनि जी सेना घणियूं? 7 खूणियूं यानी 7 अक्षौहिणियूं और कौरवनि जी 11 खूणी यानी अक्षौहिणी। हिक अक्षौहिणीअ में घणी सेनाऊं थींदियूं? ध्यान सां ॿुधो भाई। 21,870 रथ हूंदा आहिनि। 21,870 रथ, वरी ओतिरा ई हाथी 21,870। 1,09,350 सैनिक जेके पैदल हलंदा आहिनि। ॾिठो तो न रामायण महाभारत में भाला खणी करे न हलंदा आहिनि, हा न। ऐं 65,610 घोड़नि ते चढ़ी करे हलंदा आहिनि, घुड़सवार। त इन्हनि जो टोटल थियो 2,18,700। इहा थी हिकिड़ी अक्षौहिणी सेना। घणी? 2,18,700। हाणे अहिड़ा हिसाब कयो कि पांडवनि जी सेना 7 ऐं कौरवनि जी सेना 11 अक्षौहिणी। कुल मिलाए घणियूं थियूं? 39,36,600। समझो था? 39 lakhs, more than 39 lakhs। चौ हरे राम। एॾा माण्हू हा युद्ध में। धृतराष्ट्र चए तो हे संजय, धर्म भूमि कुरुक्षेत्र में कठे थियल युद्ध जी इच्छा वारनि मुंहिंजनि ऐं पांडुअ जे पुटनि जो छा हाल चाल आहे मूंखे ॿुधाए। हरे राम। तरे संजय महाराज चवनि था, हे राजा, पांडवनि जी सेना जी व्यूह रचना ॾिसी करे द्रोणाचार्य वटि वञी करे दुर्योधन इहे वचन चया त हे गुरु जी आचार्य, तहांजे अकुलवार बुद्धिमान चेले द्रुपद जे पुट दृष्ट दुम्न जी जक जोड़ चक्र व्यूह रूप ऐं बियारियल पांडव पुटनि जी हिन तमाम वॾी सेना खे ॾिसो। हिन सेना में वॾा वॾा धनुष वारा भीमसेन अर्जुन जहिड़ा घणा शूरवीर आहिनि, जीअं त सात्यकी, विराट, महारथी राजा द्रुपद, दृष्ट केतु, चेकितान ऐं बलवान काशीराज, पुरुजित, कुंती भोज ऐं माण्हुनि में श्रेष्ठ शैव्य, पराक्रमी युधामन्यु, बलवान उत्तमौजा, सुभद्रा जो पुत्र अभिमन्यु, द्रौपदीअ जा 5 पुट ऐं ॿिया बि घणा महारथी आहिनि। हे ब्राह्मण श्रेष्ठ, असांजे पासे बि जेके जेके अॻवान आहिनि तिनखे बि तव्हां सम्झी वठो। तव्हांजी जानकारीअ लाइ मुंहिंजी सेना जा जेके जेके शूरवीर आहिनि से ॿुधायां थो। हिकु त तव्हां यानी कंहिंखे था चवनि? जोर सां ॿुधायो, कंहिंखे था चवनि? ध्यानु ॾियो न भाई, पूरी गीता थी वञे पोइ न पुछिजो गीता कंहिंखे चइबो आहे, भागवत कंहिंखे चइबो आहे। भगवत गीता कहिड़ी आहे? श्रीमद भागवत कंहिंखे चइबो आहे? इहो ई पतो कोन्हे असांखे। वॾा वॾा पुछंदा आहिनि। श्रीमद भगवत गीता जेकी ॿुधी रहिया हो, जंहिंमें ज्ञान आहे, और श्रीमद भागवत जंहिंमें भगवान जी लीलाऊं आहिनि। सम्झो? माखन चोरी, रास महारास, पापिन जो उद्धार, उद्धव महाराज जी कथा, भक्तन जी कथाऊं, इहो तो श्रीमद भागवत। श्रीमद ॿिन्ही में तो जोड़े, गीता यानी ज्ञान, भागवत यानी कथा। आई गाल समझ में? गीता यानी जेको भगवान चवनि था, और भागवत यानी जेको भगवान कन था। हरे राम। लिखी रखो न कापीअ में वञी करे, जरूरत जी शयूं कीअं लिखी रखंदा आहियो? श्री कृष्ण गोविंद हरि हे नाथ नारायण वासुदेव। भाई दुर्योधन पंहिंजे गुरुजीअ खे ॾेखारनि था,
भाई ॾिसो पांडवन में केर केर वेठा आहिनि, कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा वीर आहिनि। असांजी सेना में बि ॾिसो केर केर बीठा आहिनि। चओ हरे राम। हाणे पंहिंजी सेना जा वीर तो ॿुधाए दुर्योधन हीअं बीठा आहिनि अची करे आम्हूं साम्हूं युद्ध करण जे लाइ। हिकु त तव्हां पाण पितामह भीष्म, कर्ण, महावीर कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण ऐं सोमदत्त जो पुत्र जंहिंजो नालो आहे भूरिश्रवा, ॿिया बि घणेई शूरवीर घणनि तरहनि जे अस्त्रनि शस्त्रनि सां सजल मुंहिंजे लाइ पंहिंजी जिंदगी वारण वारा सभु युद्ध में माहिर आहिनि। भीष्म पितामह जे पारां रक्षा करण जे लाइ असांजी इहा सेना हर तरह सां अजेय आहे, जीतण जंहिंखे कठिन आहे। भीमसेन जे पारां सजायल पांडवन जी सेना असां लाइ जीतण में सवली आहे। नतीजो छा निकितो तव्हांखे पतो ई आहे। चओ हरे राम। तंहिं करे सभिनी पासनि खां पंहिंजी पंहिंजी जाइ ते रहंदे तव्हां सभु रुगो भीष्म पितामह जे सभु पासे खां रक्षा कयो। अहिड़े नमूने द्रोणाचार्य गुरुदेव खे चवंदे दुर्योधन जा वचन ॿुधी कौरवनि जे वॾे बुजुर्ग महाप्रतापी पितामह भीष्म महाराज दुर्योधन जे दिल में ख़ुशी जगाइण लाइ शेर वांगुरु वॾो आवाज कंदे शंख वॼायो। बोलो वृंदावन बिहारी। बस अॼु एतिरी कथा तव्हांखे ॿुधाईसीं। सुभाणे 6 बजे जो रोज़ एॾी न ॿुधाईंदासीं। ऐं त महात्म हो न, हा न भाई। जेके सवाए 6 बजे ईंदा उहे गीता न ॿुधी सघंदा। सवाए 6 बजे विश्राम। पतो त पए कंहिंखे प्रेम आहे। केरु ॿुधण थो चए, चाहे केरु ॿुधण जी इच्छा थो रखे, भाऊ पतो त पए हुनखे ॿुधाइजे न। हाँ प्रभुदास कि जेके ॿुधण ई न चाहिनि लियो पाइनि आख़िरीअ में उन्हनि जो बि अचणु सजायो आहे, ग़लति न आहे। आया त कम से कम 5 मिंट ई सही। एक घड़ी आधी ते 6 मिंट कयूं, महिरबानी आहे। पर इन जो मतिलबु इहो त न आहे कि 6 मिंट ई कजे। भाई 33% में असां पास थी वेंदा आहियूं। शर्मा जी 100 में से 33% ले ले तो पास हो जाते हैं, ठीक है, धकेल के धक्का मुक्की करके। तो इसका मतलब ये नहीं कि हम ज्यादा नंबर ही न लें, कोई फर्स्ट डिवीजन आए ही नहीं।